नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल में खबर ॾींदा हलूं त ठुल भरसां ॻोठ अली बेग कनराणी जो रवासी 50 साला पोरियत हारी जलालुद्दीन कनराणी गुज़रियल 2 सालनि खां कारे कामण जे मौज़े मर्ज़ में मुब्तला थियण बाद बिस्तरे ते पियल आहे, जॾहिं त गुज़रियल 2 महीने खां पेट में पाणी अचण सबबि वज़न वधण करे घुमण फिरण खां लाचार बणियल आहे। हितां जे चूंडियल नुमाइंदनि मुंहिंजी का बि सार न लधी न वरी का माली मदद कई है। इन वस वारनि खां मदद जी अपील कई है। जो इहो हिकिड़ो छोकिरो रोज़गार वारो ॿियो न असांखे रोज़गार न धंधो। 1.5 साल थियो त असीं खट जे मथां पियो आहे। मुंहिंजे नंढड़ा ॿार आहिनि। डाकदार सोहराब खे बि असां अर्ज़ु कयूं था। मुंहिंजे मुड़ुस खे ख़ुदा वास्ते मुंहिंजे मुड़ुस खे दवा बि करायो। मुंहिंजे जेको हुयो मुंहिंजे हड़मूं मां करायो आहे। हाणे मूंखे मानी खाइण पीअण लाइ बि मूंखे का शइ कोन्हे। मुंहिंजा नंढड़ा बचड़ा रोइनि था। अलाह इस्म जो अथसि, मुंहिंजे खे इलाज तव्हां करायो। जो इहो हिकिड़ो इहो बि चए थो मां पंहिंजे पीउ खे जहिड़ो बि ॾींदुसि बाबे साईं खे। अलाह इस्म जो अथव, असांजो ज़ोर ज़ारी न आहे। असांजो कमाइण वारो बि कोई कोन्हे। जहिड़े ॿुधायो जहिड़ो पीउ न थींदो कोई इलाज हिन जो न आहे। विच में 10 तारीख़ वियुमि, मुंहिंजो वातों रत आयो आहे। उन खां पोइ मां वियुमि गंबाट। उन्हनि 1.5 लख रुपया टेस्ट करायूं। टेस्ट कराइण खां बाद पोइ असां वेही फ़ैसिलो कंदासीं। मां ग़रीब मिसकिन आहे। मां वटि जेका 2 रुपया हुया 3 ॾींहं मूंखे हुते पच हुया। 14 तारीख़ मां रवानो करे छॾियां। 2 ॾींहं मोटी विया। वरी 2 ॾींहं मोटी वियुमि। मां चयो मूंखे जॻह ॾियो, मां रहण जहिड़ो न आहियां। चई असां वटि बेड वेड कोन आहे बाबा। पोइ असां मजबूर थी बेवस्ती घरु वेठा। तकलीफ़ इहा मुंहिंजी पेट आहे फैल आहे। टाका वाका लॻल आहिनि। घणो तकलीफ़ सद कोन थिए। रुपये जो गोरी बि मूंखे कोन आहे। ख़ुदा वारे हुकूमत खे अपील कयूं था नुमाइंदनि खे मुंहिंजी ख़ुदा वास्ते मदद करनि। मुंहिंजो बाबू तबीयत सही ने 1.5 साल थी वियो तकरीबन कोर्स करायूं पिया। डॉक्टर ने इहो जेको बाबू 1.5 लख रुपया टेस्ट जो ख़र्चा आहिनि। असां इमरान खान MP डॉक्टर सोहराब सरकी ऐं MLA सरदार मोहम्मद मियां सूमरो सभिनी नुमाइंदनि खे असांजी ख़ुदा वास्ते मदद करनि। असां ग़रीब आहिनि, असां वटि खाइण पीअण जो लाइ कुझु बि न आहे। असांजो इलाजु करे मुंहं जे मौत में पियो आहे बाबू साईं। असांखे ॿियो कोई बि वाह न आहे। असांजी मदद करनि। असां ग़रीब आहियूं, आरियूं मज़ूरी न को ॿियो। मुंहिंजो भाउ कमाइण वारो न छा, मां अकेलो। मुंहिंजो बाबो इहो हाल में आहे। मां हाणे कारे वञा। असांजी मदद करणु ख़ुदा वास्ते। जेको सभिनी मुस्लमाननि खे सभिनी नुमाइंदनि खे असांजी अपील आहे त असांजे बाबे जो ट्रांसप्लांट करनि। जेकर मां पंहिंजो ॾियांसि थो असांजी मदद करनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।